अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सीरियल सुजाग न्यूज़ वन नई आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयो खैबर मां आसिफ अली मलाजी खैबर शहर में वफ़ाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां आवाम जे सहूलियत लाइ यूटिलिटी स्टोर जो इफ्तिताह कयो वियो। तफ़सील मूजिब खैबर ऐं आसपास जे ग़रीब आवाम जे सहूलियत लाइ वज़ीर आज़म पाकिस्तान जे प्रोग्राम तहत खैबर में यूटिलिटी स्टोर खोलियो वियो आहे, जंहिंजो इफ्तिताह कयो वियो। इफ्तिताह जे प्रोग्राम में पाकिस्तान तहरीक इंसाफ यूथ विंग ज़िलो मटियारी जे अॻुवाण आसिफ अली मला, इरफान अली शौक़, यूटिलिटी स्टोर रीजनल मैनेजर मोहम्मद आसिफ पंवर, एरिया मैनेजर मोहम्मद हसन उन्नड़, एरिया मैनेजर जावेद अहमद अबड़ो ऐं स्टोर इंचार्ज गणेश इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ फतेह मोहम्मद नूह पोटो सैयद मुश्ताक शाह लकियारी ऐं ॿियनि उन मौक़े ते रीजनल मैनेजर मोहम्मद आसिफ पंवर चवणो त असां वज़ीर आज़म पाकिस्तान जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं, जंहिंजी कोशिशुनि सां आवाम जे सहूलियत लाइ पूरे मुल्क जी आम मटियारी ज़िले जे खैबर शहर में भी यूटिलिटी स्टोर खोलियो वियो आहे, जंहिं मां इलाइक़े जे आम ग़रीब माण्हू खे तमामु घणो फ़ाइदो पहुचंदो। गवर्नमेंट खंडु अटो गिहु दालियुनि पती ऐं ॿियनि खोड़ सारनि शयुनि ते सब्सिडी ॾिनी आहे ऐं रमज़ान पैकेज जो भी ऐलान थी वियो आहे, उन मां ग़रीबनि खे तमामु घणो फ़ाइदो पहुचंदो। उन मौक़े ते यूथ विंग अॻुवाणनि वफ़ाक़ी गवर्नमेंट जे अहिड़े क़दम खे साराहियो ऐं चयो त असांखे अञा खैबर ऐं आसपास जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ वफ़ाक़ी हुकूमत में उमेद रखूं था त आवाम जे भलाई लाइ कोशिशूं वठंदी। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई, वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। सही ही जेको हिते यूटिलिटी स्टोर हिन तव्हांजे दुकान में खुलियो आहे, हिनखे तव्हां छा महसूस करियो था ऐं उन खां पोइ हितां जी ग़रीब आवाम जेकी इलाइक़े जी उनखे केतिरो हिन मां रिलीफ मिली सघंदो? इंशाल्लाह हिनमें इलाही काफ़ी फ़ाइदो आहे। पहिरीं नंबर ते शेप क्वालिटी वारी दुकानदार इलाही फ़ाइदो पवंदो खैबर शहर खे, पर उस पास वारे माण्हू खे काफ़ी असल यूटिलिटीज़ ते एमडी साहब जो ऐं वज़ीर आज़म साहब जो इंतहाई ज़ोर हुयो त की नंढनि इलाइक़नि में सुठा स्टोर खोलियूं, नंढनि इलाइक़नि में खोलियूं। उन करे असां खैबर में वियासीं, साईं जन असां ॾाढनि जी महिरबानी हिकु असांखे सुठी शॉप ॾिननि। असां हिते आम माण्हुनि जे लाइ बहितर सहूलियत ॾियण जी कोशिशि कई आहे और रमज़ान में कीअं सुठे तरीक़े सां। सर इन मां जेको आहे केतिरो फ़ाइदो हिते जी ग़रीब आवाम आहे उनखे केतिरो रिलीफ मिली सघंदो? सर हाणे अंदाज़ो लॻाए त मार्केट में शुगर जो रेट छा आहे, तव्हांखे यूटिलिटी शुगर जो रेट जी 60 रुपीज़ आहे। हुन में असांखे एॾी सारी सब्सिडी गवर्नमेंट ॾिनी आहे, अटे ते ॾिनी आहे जी। रमज़ान पैकेज परीं स्टार्ट थिए पियो, उन में तक़रीबन 19 आइटम आहिनि जिते सब्सिडी आहे।